नाज़रीन, फ़कीराबाद में लोकल गवर्नमेंट पारां मुलाज़मन के ऑनलाइन पघारूं न मिलण ख़िलाफ़ शाह लतीफ़ एम्प्लॉइज़ यूनियन लोकल गवर्नमेंट पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील वफ़ा जागीरानी जी हिन रिपोर्ट में। लोकल गवर्नमेंट पारां मुलाज़िमन खे ऑनलाइन पघारूं न मिलण ख़िलाफ़ शाह लतीफ़ एम्प्लॉइज़ यूनियन लोकल गवर्नमेंट सिंध यूनिट तालका कोट डीजीए जे मुलाज़िमन नादर वसाण, अब्दुल कादिर मेतलो, अख्तियार गोपांग ऐं गुलाम मोहम्मद खाशकेली जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मुलाज़िमन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी पघार ऑनलाइन कई वञे ऐं असांजे मुलाज़िमनि खे ॾाढी तकलीफ़ आहे। कॾहिं पघार कंहिंजी कटी थी वञे, कॾहिं टाइम ते पघार नथी थी वञे। असांजी रिक्वेस्ट आहे सीएम साहब सिंध खे और लोकल गवर्नमेंट जुमाणी साहब खे, सेक्रेटरी साहब खे ऐं डायरेक्टर साहब सखर खे असांजी अपील आहे, ख़ुदा ला कोई मुलाज़िमनि ते रहम कयो ऐं मुलाज़िमनि खे पघार ऑनलाइन की जी पंहिंजी सुख जो साह खई वञनि। असांजो तारीख़ में ॾिसो त असीं उहो किरदारु, उहो करतब असांजी टीम पई निभाए जेको हिन किरपटी किन खां जेको हू पाण खाई कढनि पिया, उन किरपटी किन में असांजी टीम हथ पई विझे। खुदारा असीं अपील था कयूं खुदारा वसारनि खे, जीअं असांजो लोकल गवर्नमेंट जो सेक्रेटरी साहब आहे ऐं जीअं असांजी बल्दियात जो जुमाणी साहब वज़ीर आहे, मिनिस्टर आहे, करे खुदारा असांजूं तेज़री में ही जेके आहिनि सैलरियूं कयूं वञनि ऐं असांखे उन्हनि जूं टाइम सां सैलरी मिलंदी। असांखे वक़्त ते पेमेंट नथी मिले, पघार न सैलरी नथी मिले, असां परेशान आहियूं, वधि में वधि परेशान आहियूं। इहो त आहे हुते हुते जेके चङो आहे को चेयरमैन साहब उहो ॾिए थो, पर पूरी सिंध जो मामिलो आहे। असां पूरी सिंध ते ॻाल्हाईंदासीं त असांखे जेको वॾी वधि में तकलीफ़ आहे, वधि में तकलीफ़ असांखे पुॼे थी, असां बर्दाश्त नथा करे सघूं। अहिड़े महांगाई दौर में असां अपील था कयूं जुमाणी साहब खे त महिरबानी करे असांजूं तेज़री ऑनलाइन पघारूं कयूं वञनि। इहो पूरी सिंध में बल्दिया जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जी पघारूं ऐं पेंशन तेज़ीअ जे लाइ एहतिजाज कयो वियो आहे। त असांजे जेके मुलाज़िम आहिनि बल्दिया जा, उन्हनि खे पघारुनि जी वधि में वधि तकलीफ़ आहे। हर महीने मुंहिंजूं पघारूं कॾहिं कटी थियूं वञनि, कॾहिं बंदि थियूं कयूं वञनि।